सिंध धरतीअ जा रहवासी सदियुनि खां महिमान नवाज़ीअ में पंहिंजो मट पाण रहिया आहिनि ऐं उहो ई तसलसल अॼु जे दौर में बि जारी आहे। जो कुझु मथीर मुड़ुस पंहिंजे ओताकुनि ते हर उभरंदे सिज सां गॾु महिमाननि जी आमद जे ओसीड़े में रहनि था, आहे जो दिलि सां आदर भाव कनि था। अहिड़नि ई महिमान नवाज़ माण्हुनि में लाड़काणे साह सेबाणे जो क़दीमी ॻोठु मडभाऊ वासी वसीम सांगीअ जो शुमार पिणु थिए थो, जेको पंहिंजे तॾे ते ईंदड़ दोस्तनि लाइ अखियूं विछाए वेठल रहे थो। मामूल मूजिबि जॾहिं वसीम सांगीअ जी ओताक ते संदसि दोस्त पहुता त हुन सिंध जे रवायतुनि जी पोइवारी कंदे सभिनी जी उथी अची आजियां कई ऐं तरह तरह ज़ाइक़ेदार तामनि सां दस्तरख़्वान खे पिणु सींगारियो। दस्तरख़्वान ते वेठल दोस्तनि मांझांदो करण खां पोइ भरिसां मौजूदु ज़ैतूननि ऐं खजनि जा बाग़ पिणु घुमी ॾिठा ऐं भरपूर नमूने एंजॉय करण समेत मेज़बान जा थोरा पिणु मञा। सुहिणी संगत पंहिंजे बहितरीन मेज़बान सां गॾु केतिरा ई कलाक गॾु घारिया त वक़्तु गुज़रण जी कल ई कान पई। जॾहिं मोकिलाइण वारी कई त मेज़बान वसीम सांगीअ वेंदे वक़्तु बि ओठा चौक जा मशहूरु पकोड़ा बि खाराया। दुआ आहे त सिंध वासियुनि जी ॾेहां ॾेह मशहूरु इहा महान महिमान नवाज़ीअ वारी वस्फ़ क़यामत ताईं जारी रहे ऐं वसीम सांगीअ जहिड़ा सिंध परस्त किरदार ईअं ई पंहिंजूं ओताकूं आबाद रखंदा अचनि।